हिन वक़्तु मौजूदु आहियूं नौशाद फिरोज़ जो पुराणो क़दीमी रस्तो जेको गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां जेका सो तबाही जो शिकार आहे। हंधा हंधा खॾा पवण सबबि हिते जेके मुसाफ़िर ऐं रहवासी आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। हिते भाऊ वॾा एक्सीडेंट थी रहिया आहिनि, डबल डबल गाॾियूं टकिरी रहियूं आहिनि, बाक़ाइदे नुक़सान थी रहिया आहिनि। जेको बि आहे नी इंतिज़ाम ज़िम्मेवार आहे हिन जो, ही महिरबानी करे रोड ठाहे ॾियो। एतिरा नुक़सान थी रहिया, पाण हुकूमत ॾिसी रही आहे। छो नथी रोड ठहिराए? पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे, चवनि था असां रोड ठहिराए छॾियां सिंध में। कुझु बि कोन्हे को 10 चकर माप करे आहिनि, 10 चकर असांजे साम्हूं को बि हुननि कार्रवाई शुरू न आहे कई। भाऊ ॾाढी मुश्किलात आहे हिते त रस्तो हलाइण, गाॾीअ में गाॾियूं हलायूं था ख़राब थी नट पुलट भॼी था पवनि गाॾियुनि जा, घणो लोड खईंदा गाॾी नरो ॾेई बीह थी रहे। हींअर बि गाॾी असांजी वई आहे ओॾे त गाॾी ख़राब थी पई आहे, त धिके गाॾी ओॾे रिंदनाए हिते पुॼाई आहे। असां केतिरनि सालनि खां रोड ख़राब? 2-3 साल थिया आहिनि, 5-6 साल थी विया आहिनि हिते रस्तो ख़राब थी वियो आहे। छो नथो ठहे भला? हुकूमत जो पैसो मिले थो न, खाई था वञनि। ही त काफ़ी टाइम थी वियो आहे असां ईअं रोड रस्ता ॾिठा आहिनि ऐं हितां वॾी ट्रैफिकूं थो हलनि, कम ते गाॾियूं वॾा वॾा ट्रेला हितां था वञनि ऐं काफ़ी हितां आहे रोड जी हालत ॾिनड़ा ॿार बचा घुमनि था ऐं का बि सहूलियत असांखे हुकूमत तरफ़ां न आहे। असांखे तकलीफ़ घणी आहे, ॿार बच्चो नंढो वॾो अचे वञे थो, झाको झुको आहे, को किरे थो, को कीअं गप चिक में, नंढा वॾा बचड़ा अचनि वञनि था। महिरबानी करे रोड ठाहे ॾिनो वञे। साईं इहो घणी टाइम वठी ख़राब लॻो पियो, हिते ॿार बच्चा अचनि वञनि था, घणियूं औरतां हिन जंपनि जे करे किरी बि पियूं, घणियूं गाॾी बि एक्सीडेंट थियूं आहिनि। छाजे करे रोड अहिड़ी हालत लॻी पई आहे, जंप इहे मेन रोड आहे, बेरिया वारी बि हेॾो सवारी अचे, बाईपास वारी हेॾो थी सवारी अचे। चई चई थकाऊं, सरकार कंहिं बि अॼु ताईं आवाज़ न उथारियो। 4 पासा ॾिसो रोड ठही आहिनि, तव्हां 4 पासा रोड ठही आहिनि, त हे ज़ुल्म छा आहे? अदाए 22 जा जेके मींहं वसिया आहिनि, इन खां अॻु में जेको आहे ख़राबु थियल आहे रोड, ऐं हीअ रोड सफ़ा बदतरीन आहे। हिन रोड ते कई चकर गाॾियूं कल्टी बि थियूं आहिनि, जबकि नौशहर ज़िले में सॼो कमु थी वियो आहे, पर हीअ रोड जो कमु नथो थिए। अलाए छाजे करे ख़बर नथी पए। ऐं हेॾे काइम कॉलोनी में कोट ईदगाह सोलंगी इन में बि को कमु नथो थिए, अलाए ख़बर न आहे छाजे करे थिए। 15-16 साल थी विया आहिनि रक्शो हलाईंदे, ख़ाली हिनखे बि एॾो टाइम थी चुको आहे, ही रोड नथो ठहे। ऐं हेॾां जा आंड्रा हेॾे हलिया था वञनि, तॾहिं बि ऑफिसर रोड नथा ठाहिनि। अलाए छा मसइलो आहे, ख़बर ई कान्हे। जे बजट आहे त बजट उहा काॾे थी वञे, असांखे त का ख़बर नथी पए। असां हिन रक्षण वारा रक्षण मां ई पूरी करे था वञूं, ऑफिसर हिन ते बजट कोन था हलाए सघनि। असां सां ज़ुल्म न कयो, असांखे रस्तो बस्तो ठाहे ॾियो। असां तव्हांखे वोट ॾेई चाढ़ियो आहे, ख़ुदा पंहिंजे खे मञियो, पंहिंजे असांखे सहूलियत ॾियो। बसि का बि हिते नौशहरे में का मालिकी न, ज़मीनदार जेके आहिनि चुप कई वेठा आहिनि, असां ग़रीब उहे रुलऊं पिया वधीक। हाणे पाण ॼाणनि असीं छा था करे सघूं। कॾहिं गाॾो हलाए घर जो सफ़र कयो था ऐं ही लोड खणो था, लोड करण सां तकलीफ़ नथी थिए? रस्तो ख़राबु आहे, तकलीफ़ इहा आहे न, 5 पधा अचो धूड़ बजे, 5 मण खई था अचो त 5 पधा अचो, इहा ई तकलीफ़ आहे। हाणे ॿी कहिड़ी तकलीफ़ आहे? रस्तो त वाक़ई तव्हां बिल्कुलु सही पिया चओ, माण्हू खे ॾाढी तकलीफ़ आहे हिते अचण वञण में। ऐं असांजी जेकी हितां जी एडमिनिस्ट्रेशन आहे, पंहिंजो उन्हनि जो कमु आहे ऐं चूंडियल नुमाइंदनि जो इहो कमु आहे त हीअ असांजा जेके रोड रस्ता आहिनि या जेके ॿियनि शहरनि खे ॻंढीनि था उहे ठहणु घुरिजनि। अहिड़ो मिसाल हीअ हिकिड़ो रस्तो कोन्हे, को अहिड़े क़िस्म जा खोड़ रस्ता आहिनि असांजे डिस्ट्रिक्ट में जेके पंहिंजो हलण जे क़ाबिल आहिनि। ऐं हिन रस्तनि जे करे जेकी फुर लुट बि थिए थी, उहा बि हिन रस्ते जो न हुजणु। जॾहिं महिल रोड बाईपास बंदि थो थिए त हिन रोड सां बसियूं वञनि थियूं, ऐं हेॾो सखर ॾांहुं मोटनि थियूं त बि हिन रोड सां बसियूं वञनि थियूं। असांजे हिते कंहिं बि हिन रोड जो नथो थियो आहे। असां जेतिरो हिन रोड जे लाइ परेशान लॻा पिया आहियूं, हिन रोड जी कंहिं बि अहमियत नथो थी आहे। जेके बजटूं जेके कुझु अचे थो ग़रीबनि जो सभु खाॼो थो वञे, ग़रीब ताईं का बि शइ नथी पहुचे। के साल थिया आहिनि, 2003 खां वठी हीअ रोड ॾिसूं पिया, इहो ईअं ई आहे, न ठहियो आहे। उमेद रखो था सिंध हुकूमत मां त छा तव्हांखे रोड ठाराए ॾींदी? हीअ उमेद का बि कोन्हे, हीअ कोन ठहिराईंदी, वरी का ॿी हुकूमत का ठहिराए। बाक़ी हिन उमेद में हीअ 5 साल हींअर पूरी थी वई आहे, हिननि चवंदा त वरी का ॿी अचे बजट। जी बिल्कुलु, तव्हां हिते मौजूदु रहवासियुनि, समाजी अॻुवाननि, मुसाफ़िरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त 20 साल गुज़रण बावजूदि बि नौशहर फिरोज़ जो हीउ क़दीम जेको लिंक रोड आहे उहो तमीर न थी सघियो आहे। हीउ वाहिद उहो रस्तो आहे जंहिंखे नौशहर फिरोज़ जी पुराणी बाईपास पिणु चयो वञे थो।
ऐं हिन रस्ते सां पटीज़न नवाबशाह मेराण हाईवे खे मिलाईंदड़ रस्तो आहे। कोट समेत नौशहर फिरोज़ शहर जो ही उहो वाहिद रस्तो आहे जॾहिं नौशहर फिरोज़ जी बाईपासूं बंदि थींदियूं आहिनि या शहर में हेवी ट्रैफिक खे जॻह न मिलंदी आहे त उन्हनि जो बि पिणु गुज़र हितां थींदो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त आख़िर हिन रस्ते खे कॾहिं नए सिर तामीर करे नौशहर फिरोज़ शहरनि खे सफ़री सहूलियत ॾिनी वेंदी। कैमरामैन अब्दुल जब्बार वगण सां गॾु मोहम्मद आदिल अब्बासी, सिंध वॉइस न्यूज़, नौशहर फिरोज़।